प्रेरितन जा कम अध्याय 17। पौलुस ऐं सिलास थिस्सलुनीके नगर में। उन खां पोइ पौलुस ऐं सिलास अम्फिपुलिस ऐं अपोलोनिया जे नगरनि मां थींदे थिस्सलुनीके नगर में पहुता, जिते हिकु यहूदियुनि जो प्रार्थना घर हुयो। पौलुस पंहिंजी आदत जे मुजिबि प्रार्थना घर वियो ऐं सलंग 3 हफ़्तनि ताईं हर सबत जे ॾींहं ते पवित्र शास्त्र मां यहूदियुनि सां दलीलबाज़ी कंदो रहियो। पौलुस उन्हनि खे पवित्र शास्त्र मां वचन जो मतिलबु खोले करे सम्झाइनि पियो ऐं इन ॻाल्हि जो सबूत बि पियो ॾियनि कि मसीह जो तकलीफ़ुनि खे सहण ऐं मौत मां जी उथणु ज़रूरी हो। पोइ पौलुस उन्हनि खे चयईं कि इहो ई यीशु जंहिंजे बारे में मां तव्हांखे प्रचार करे रहियो आहियां, उहो मसीह आहे। इन ते कुझु यहूदी जेके इन ॻाल्हि खां सहमत थी विया हुया, उहे पौलुस ऐं सिलास सां गॾु थी विया ऐं इन जे अलावा यूनानी जातीअ जी हिकु वॾी भीड़ जेके परमेश्वर जे भय में हलंदी हुई, उन्हनि बि यीशुअ ते विश्वास कयूं, जंहिंमें वॾो उहिदो रखण वारियूं स्त्रियूं बि शामिल हुयूं। पर कुझु यहूदी जलन सां भरिजी विया। उन्हनि बाज़ार जे कुझु लुचनि माण्हुनि खे पाण सां गॾु करे छॾियो ऐं पोइ भीड़ इकट्ठी करे नगर में दंगो करण लॻा। उहे यासोन जे घर जे ॿाहिरि वञी करे घोर करण लॻा ऐं पौलुस ऐं सिलास खे भीड़ जे साम्हूं वठी अचण जी कोशिश करण लॻा। पर उते यासोन जे घर उन्हनि खे पौलुस ऐं सिलास न मिलिया। सो इन करे उहे यासोन ऐं कुझु विश्वासी भाउरनि खे घसीटे करे नगर जे अधिकारियुनि वटि वठी आया। पोइ उहे रड़ियूं करे ईअं चवण लॻा, इन्हनि माण्हुनि जंहिं सॼे रोमी राज्य में गड़बड़ी फैलाए छॾी अथऊं ऐं हाणे इहे हिते बि आया आहिनि। यासोन पौलुस ऐं सिलास खे पंहिंजे घर में रायो अथई। इहे सभई ॼणा रोम जे महाराजा जे कानूनी फरमाननि जो विरोध था कनि ऐं ईअं था चवनि कि कोई यीशु नाले जो माण्हू आहे, उहो राजा आहे। इहो सभु ॿुधी करे उते इकट्ठी थियल माण्हुनि जी भीड़ ऐं नगर जा अधिकारी परेशान थी विया। इन करे अधिकारियुनि यासोन ऐं ॿियनि विश्वासियुनि खां ज़मानत वरितऊं ऐं पोइ उन्हनि खे रिहा करे छॾियो। पौलुस ऐं सिलास बीरिया नगर में। पोइ ईअं थियो कि उन ई राति जो विश्वासी भाउरनि पौलुस ऐं सिलास खे बीरिया नगर ॾांहुं मोकिले छॾियो। उते पहुची करे उहे यहूदियुनि जे प्रार्थना घर में विया। हितां जा यहूदी थिस्सलुनीके नगर जे यहूदियुनि खां भला हुआ ऐं इन्हनि यीशुअ जे बारे में ख़ुशख़बरीअ जो संदेश पूरे दिलि सां ॿुधऊं ऐं रोज़ पौलुस जे द्वारा प्रचार कयल संदेश जे बारे में पवित्र शास्त्र जो अध्ययन करे जांचींदा हुआ कि उहो सही आहे या न। सो तंहिं करे उन्हनि मां ॾाढनि ई यहूदियुनि ऐं वॾो उहिदो रखंदड़ यूनानी जातीअ जी स्त्रियुनि ऐं चङनि मर्दनि बि यीशुअ ते विश्वास कयूं। पर जॾहिं थिस्सलुनीके नगर जे यहूदियुनि खे इहा ख़बर पई कि पौलुस बीरिया नगर में बि वञी करे यीशुअ जे बारे में परमेश्वर जो वचन प्रचार करे रहियो आहे, त उहे हिते बि अची करे माण्हुनि खे पौलुस जे ख़िलाफ़ उकसाए करे भड़काइण लॻा। पोइ ओॾीमहिल ई बीरिया जे विश्वासियुनि पौलुस खे समुंड जे किनारे ॾांहुं वञण जे लाइ मोकिले छॾियो। पर सिलास ऐं तिमोथी उते बीरिया नगर में ई रही पिया। जेके माण्हू पौलुस खे छॾण जे लाइ संदसि सां गॾु हलिया हुआ, उहे पौलुस खे एथन शहर ताईं वठी विया ऐं पौलुस जे द्वारा सिलास ऐं तिमोथी जे लाइ इहा हिदायत पाए बीरिया नगर में मोटिया कि तव्हां जेतिरो जल्दी थी सघे ओतिरो जल्दी मूं वटि अचिजो। पौलुस एथन शहर में। पोइ जॾहिं पौलुस एथन शहर में सिलास ऐं तिमोथीअ जे अचण जो इंतज़ारु करे रहियो हो, त हुन ॾिठईं कि सॼो शहर देवी देवताउनि जी मूर्तियुनि सां भरियल आहे। त इन करे उहो अंदर में ॾाढो परेशान थियो। सो पौलुस यहूदियुनि जे प्रार्थना घर में वञी रोज़ यहूदियुनि सां ऐं यूनानी जातीअ जे माण्हुनि सां जेके परमेश्वर जे भय में हलंदा हुआ ऐं जेके माण्हू संदसि खे बाज़ार में मिलंदा हुआ, उन्हनि सां दलीलबाज़ी कंदो हो। इपिकूरी ऐं सतोइकी दार्शनिकनि मां कुझु ॼणा पौलुस खां बहस करण लॻा। उन्हनि मां कुझु ॼणा पौलुस जे लाइ ईअं चवण लॻा, हे भकभक इहो छा थो चवणु चाहे? पर ॿियनि ईअं चयो, हे विदेशी देवताउनि जो प्रचार करण वारो थो लॻे। इहो उन्हनि इन करे चयो छो कि पौलुस उते यीशुअ जे बारे में ऐं हुन जे मौत मां जी उथण जे बारे में प्रचार करे रहियो। तंहिं करे उहे पौलुस खे एरियोपगुस नाले जी हिकु सभा में वठी आया ऐं उते उहे संदसि खां ईअं पुछण लॻा, छा असां इहो ॼाणे सघंदा आहियूं कि इहा कहिड़ी नई सिख्या आहे जंहिंजे बारे में तूं असांखे ॿुधाए रहियो आहीं? छो कि तूं कुझु अनोखी ॻाल्हियूं असांखे ॿुधाए रहियो आहीं ऐं असां इन्हनि जो मतिलबु ॼाणण था चाहियूं। छो कि एथन शहर जा रहवासी ऐं जेके परदेसी उते रहंदा हुआ, उहे नयूं नयूं ॻाल्हियूं ॿुधण ऐं ॿुधाइण जे अलावा ॿियो कंहिं बि कम में समय न गुज़ारींदा हुआ। एरियोपगुस जी सभा में पौलुस जो उपदेश। तॾहिं पौलुस उन सभा जे विच में उथी बीह करे ईअं चवण लॻो, हे एथन शहर जा रहवासियो, मां इन ॻाल्हि खे सम्झी रहियो आहियां
कि तव्हां हर तरीक़े सां धार्मिक आहियो? छोकी जॾहिं मां घुमंदे घुमंदे तव्हांजे पूजन जूं शयुनि खे ध्यान सां ॾिसां पियो त मां हिकु अहिड़ी वेदी बि ॾिठी जंहिं ते ईअं लिखियलु हुयो, अजनबी ईश्वर जे लाइ। इन करे जंहिंजी तव्हां बिना ॼाणे आराधना था कयो, मां तव्हांखे उन जे बारे में तो संदेश ॿुधायां। जंहिं परमेश्वर इन सॼे जगत खे ऐं इन जगत में जेको कुझु बि आहे उन खे ठातो अथई, उहो स्वर्ग ऐं धरतीअ जो मालिक थी करे माण्हुनि जे द्वारा ठाहियल मंदरनि में न रहंदो आहे। उहो कंहिं बि शइ जो मोहताज कोन्हे कि माण्हुनि खां पंहिंजी सेवा कराए, बल्कि परमेश्वर त पाण सभिनीनि खे जीवन ऐं साह ऐं सभु कुझु ॾींदो आहे। उन हिकिड़े ई माण्हूअ मां सभिनीनि राज्यनि ऐं माण्हुनि खे धरतीअ ते रहण जे लाइ पैदा कयईं। परमेश्वर उन्हनि जे लाइ अॻु में ई समय ऐं रहण जे लाइ हदूं मुक़ररु कयूं आहिनि ताकि उहे परमेश्वर खे ॻोल्हनि ऐं शल उन खे ॻोल्हींदा ॻोल्हींदा पाए वठनि। पर त बि परमेश्वर असां मां कंहिंखां बि परे कोन्हे। असां परमेश्वर जे द्वारा ई जीवित आहियूं ऐं हलूं चलूं था, ऐं हुन जे करे ई असांजो वजूद आहे। तव्हांजे कुझु यूनानी कविन बि ईअं चयो आहे कि असां परमेश्वर जा ई ॿार आहियूं। पोइ अगरि असां परमेश्वर जा ॿार आहियूं त छा असांखे इहो सम्झणु वाजिबु कोन्हे कि परमेश्वर सोन, चांदी या पत्थर जी मूर्तियुनि वांगुरु न थी सघंदो आहे? छोकी इहे सभु त माण्हूअ जे हुनर ऐं कारीगरीअ सां ठाही वेंदियूं आहिनि। गुज़िरे वक़्त में परमेश्वर माण्हुनि जी संदसि जे प्रति अज्ञानता खे नज़रअंदाज कयईं, पर हाणे हर हंधि उहो माण्हुनि खे पंहिंजे पापनि खे मञी ऐं उतां मुड़ी करे संदसि वटि अचण जी आज्ञा ॾेई रहियो आहे। छोकी परमेश्वर धार्मिकता सां सॼे जगत जो न्याय करण जे लाइ हिकु ॾींहुं नकी कयो अथई। उन ॾींहं ते उहो जगत जो न्याय उन मुक़ररु कयल माण्हूअ जे द्वारा कंदो जंहिंखे हुन मौत मां जीवित कयईं। हुन माण्हूअ खे जीवित करे परमेश्वर सभिनीनि खे इन ॻाल्हि जो पक्को सबूत ॾिनो अथई कि उहो उन माण्हूअ जे द्वारा न्याय कंदो। मौत मां जी उथण जे बारे में ॿुधी करे कुझु ॼणा ठठोलियूं करण लॻा, पर कुझु ॼणनि पौलुस खे ईअं चयो, इन विषय जे बारे में तुंहिंजी इहे ॻाल्हियूं असां वरी ॿुधणु चाहींदासीं। उन वक़्तु पौलुस उन्हनि जे विच मां निकिरी वियो, पर उन्हनि मां कुझु माण्हू पौलुस सां गॾु थी विया ऐं यीशुअ ते विश्वास कयो, जंहिंमें दियोनिसियुस जेको एरियोपगुस सभा जो ई हिकु सदस्य हुयो ऐं दमरिस नाले जी हिकु स्त्री ऐं उन्हनि सां ॿिया बि ॼणा हुआ।